रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 19 एक्सरसाइज नंबर 4.3 मश्क 4.3 पार्ट 3 आऊं आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार वारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों सॉल्व करे छॾियोसीं। अॼु असां हिन लेक्चर में क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फैक्टराइज दी फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो। वारो हाणे हिते असां पहिरियों नंबर पार्ट आहे x+1 x+2 x+3 x+4 -48। हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं। हाणे उहो असां वटि कीअं आहे, उहो आहे x+1 x+2 x+3 x+4 -48। ॾिसो ॿारो, हाणे हिते घणियूं ब्रैकेटूं पियल आहिनि 4। हाणे असां हिन खे रीअरेंज करे रखंदासीं। हाणे असां हिन खे रीअरेंज छाजे करे कंदासीं, छाकाणि त जॾहिं उहे अॻिते मल्टीप्लाई थियनि त उन्हनि जा जेके पहिरियां 2 टर्म अचनि त उहे सेम अचनि। ठीकु आहे ॿारो, हाणे इन्हनि खे रीअरेंज करण जो तरीक़ो कीअं आहे, ॾिसो असां हिननि कांस्टेंट टर्मनि खे ॾिसंदासीं। हिते ॾिसो कांस्टेंट टर्म कहिड़ो पियो आहे, पहिरीं ब्रैकेट में हिकिड़ो 1 पियो आहे, ॿी में पियो आहे 2, टी में पियो आहे 3 ऐं चौथी ब्रैकेट में पियो आहे 4। ठीकु आहे, त पोइ हाणे छा कंदासीं असां, ॾिसो हिते जॾहिं 2 ऐं 3 खे जोड़ कयोसीं घणो थी वियो 5, यानी हीउ पंहिंजो पाण में ॿई मल्टीप्लाई थींदो ऐं हिते पियो आहे हीउ 1 ऐं हीउ 4 घणो थी वियो 5, यानी पहिरीं ब्रैकेट ऐं चौथी ब्रैकेट जेका आहे उहे पंहिंजो पाण सां ज़रब थी वेंदियूं। ठीकु आहे, त पोइ ॿारो हाणे असां अॻियो स्टेप थींदो x+1 × x+4। ठीकु आहे ॿारो, हिते थींदो x+2 x+3 -48। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते असां छा कंदासीं, हिते असां हाणे हीअ जेके पहिरियों 2 ब्रैकेटूं पियूं आहिनि इन्हनि खे पंहिंजो पाण में ज़रब करे वेंदासीं ऐं हिते हाणे जेके पोयूं 2 ब्रैकेटूं पियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो पाण सां ज़रब करे वेंदासीं। ठीकु आहे, त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो हाणे असां x खणी जॾहिं x सां ज़रब कयो जवाबु छा अची वियो x², त पोइ हिते लिखंदासीं x²। ठीकु आहे ॿारो, हाणे वरी असां हीउ x खणी जॾहिं 4 सां ज़रब कयो जवाबु छा ईंदो 4x + 4x। वरी असां हाणे हीउ 1 खणंदासीं, x सां ज़रब कयोसीं जवाबु छा अची वेंदो x थींदो +x। हाणे असां 1 खणी जॾहिं 4 सां ज़रब कयो जवाबु छा आयो त 4 थी वियो 1×4। ठीकु आहे वारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिननि अॻियनि 2 ब्रैकेटनि खे ज़रब कंदासीं पंहिंजो पाण सां। हिते छा थींदो x × x x², x × 3 3x। त पोइ लिखंदासीं त x² + 3x। ॿारो जॾहिं हाणे असां 2 खणी जॾहिं x सां ज़रब कयो जवाबु छा अची वियो 2x + 2x। ऐं जॾहिं असां 2 खे खणी 3 सां ज़रब कयो जवाबु छा आयो 6, हिते लिखंदासीं प्लस जो 6, हिते थींदो -48। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो हिते थियो x², इहो सेम रहंदो 4x ऐं x घणो थी वियो 5x + 4। त पोइ लिखंदासीं x² + 5x + 4। ठीकु आहे ॿारो, ऐं अॻी ब्रैकेट में कीअं थींदो, ॾिसो हिते थियो x², इहो सेम रहंदो 3x ऐं + 2x घणा थी विया, इहे थी विया 5x। त पोइ लिखंदासीं x² + 5x + 6। ठीकु आहे ॿारो, हिते थियो -48 सेम रहंदो। हाणे हिते असांखे छा करिणो आहे अॻिते, हिते ॾिसो x² 5x आयो, जी हा बिल्कुलु, हिते बि आयो सेम, जी हा बिल्कुलु आयो x² + 5x। हाणे असां इन खे कंहिं अल्फ़ाबेट जे बराबरि रखी वेंदासीं। असां हिन खे हिते पुट था कयूं t जे बराबरि, छा रखंदासीं हिते त x² + 5x = what = t। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थी वेंदो, अॻियों स्टेप थी वेंदो त t + 4 ऐं अॻी ब्रैकेट में थी वेंदो त t + 6 -48। ठीकु आहे ॿारो, हाणे कीअं थियो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त x² + 5x जी जॻह ते अची वियो t, हिते बि x² + 5x जी जॻह ते अची वियो t। हीउ 4 सेम पियो आहे
ऐं जो 6 पियो आहे उहो बि सेम पियो आहे ऐं हेठि असां -48 रखी छॾियो। हाणे वरी छा कंदासीं, हिन ब्रैकेट खे पंहिंजो पाण में ज़र्ब कंदासीं। छा थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू t इंटू टी, टी स्क्वायर, t इंटू 6 6t, त इहो लिखी था वञूं, हीउ थी वियो t स्क्वायर प्लस 6t। ठीकु आहे ॿारो, हिते छा थींदो त 4 इंटू टी 4t एंड 4 इंटू 6 छा थींदो, 4 छका 24, त लिखूं था हिते त प्लस 4t प्लस 24 माइनस जो जेको 48 आहे उहो सेम हेठि अची वियो। ठीकु आहे ॿारो, हाणे असां छा कंदासीं, हिते हिन खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू टी स्क्वायर ते सेम अची वियो प्लस 6t ऐं 4t घणो थी वियो, इहो थी वियो 10t। ॿारो हाणे त ॾिसो त हीउ जेको 24 आहिनि प्लस जा ऐं जेको हीउ 48 आहिनि माइनस जा। ठीकु आहे, हाणे हिननि जो डिफरेंस छा बीहंदो, -24। ॿारो हाणे हिते छा कंदासीं, असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं ऐं हिन खे असां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जा जुज़ा कढी वेंदासीं। हाणे पोइ इहो कीअं थींदो, पहिरियों मां हिन सेम खे लिखी थो वञा हिते, इक्वल टू टी स्क्वायर प्लस 10t माइनस 24। हाणे छा कंदासीं, असां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत हिन खे फर्दर सिंप्लीफाई करे ईंदासीं। त पोइ हाणे उहो कीअं थींदो, उहो थींदो त इज़ इक्वल टू टी स्क्वायर। हाणे विचें टर्म खे कहिड़े तरीक़े सां टोड़ियूं, जॾहिं हुनखे जोड़ कयूं त हुनजो जवाबु अची वञे घणो, 10t। हाणे ॾिसो इहो थींदो त प्लस 12t माइनस 2t। ठीकु आहे, जॾहिं हिनखे जोड़ कंदासीं जवाबु छा मिलंदो, असांखे 10t मिली वेंदो। जॾहिं हिनखे ज़रब कंदासीं त माइनस जो 24t स्क्वायर मिली वेंदो। जी हा, बिल्कुलु मिली वेंदो। त हिते पोइ छा लिखंदासीं त -24। ठीकु आहे ॿारो, हाणे छा कंदासीं, जेके पहिरियां 2 टर्म पिया आहिनि उन मां कॉमन कढी वेंदासीं। हिन पहिरियनि 2 टर्मनि मां t कॉमन निकिरंदो। त पोइ कीअं थींदो, इहो थींदो त हीउ t कॉमन निकिरी आयो, t स्क्वायर सां जॾहिं t खे वंड कयोसीं अंदरि t बचियो। जॾहिं असां 12t खे t सां वंड कयो जवाबु ईंदो हिते 12। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हीअ जेका अॻियां 2 टर्म पिया आहिनि उन में कॉमन छा निकिरी ईंदो, हाणे हिन मां हिते असां वटि माइनस जो 2 कॉमन निकिरी ईंदो। ठीकु आहे ॿारो, त पोइ असां इहो हिते लिखी था वञूं त -2। हाणे जॾहिं असां -2t खे -2 सां वंड कयो त असां वटि छा बचंदो, असां वटि बचंदो t। त पोइ हिते मां रखां थो t। ठीकु आहे ॿारो, हाणे जॾहिं असां माइनस जे 24 खे माइनस जे 2 सां वंड कयो त असां वटि छा बचंदो, असां वटि बचंदो 12। त लिखूं था प्लस जो 12। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ असां वटि जुज़ा छा बीठा, असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो t माइनस 2। ठीकु आहे ॿारो, ॿियो जुज़ो छा बीठो असां वटि t प्लस 12। हाणे फर्दर असां हिते इनखे कीअं सिंप्लीफाई कंदासीं, ॾिसो ॿारो, हाणे उहा वैल्यू जंहिंजी जाइ ते असां t पुट करे आया हुआसीं त उहा हिते पुट करे छॾींदासीं। हाणे उहा कहिड़ी हुई, उहा हुई एक्स स्क्वायर प्लस 5x। त पोइ असां हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 5x माइनस 2। ॿी वैल्यू छा बीहंदी, एक्स स्क्वायर प्लस 5x प्लस 12। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो त हीअ असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो एंसर। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो हीउ जेको 2 नंबर पार्ट आहे ऐं हीउ 3 नंबर पार्ट आहे ऐं जेको 4 नंबर पार्ट आहे, इहे सभु इन ई तरीक़े सां सॉल्व थींदव। हाणे ॾिसो न, हिते असां सभ खां पहिरियों छा कयो आहे त हिनखे असां रीअरेंज कयो हुयो। हाणे रीअरेंज करण जो तरीक़ो मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे ॾिसो, जीअं हीउ जेको 2 नंबर पार्ट आहे इन में तव्हां इनखे कीअं रीअरेंज कंदो, हिते ॾिसो हिन में पियो आहे 2, हिते पियो आहे 3, हिते पियो आहे 4, हिते पियो आहे 5। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो जॾहिं तव्हां हीअ जेका ॿी ब्रेकेट आहे हिन में ॾिसो हीउ 3 ऐं 4 घणो थी वियो 7, 2 ऐं 5 घणो थी वियो 7 न, याने पहिरीं खे ऐं चौथी खे पंहिंजो पाण में ज़र्ब कंदो, ॿीं ऐं टीं खे पंहिंजो पाण में ज़र्ब कंदो न, पोइ हिन तरीक़े सां अॻिते हली करे एक्सप्रेशन अची वेंदी जंहिंजा जेकी पहिरियां 2 टर्म आहिनि उहे सेम थी वेंदा। ठीकु आहे, पोइ तव्हां छा कंदो, उनखे कंहिं अल्फ़ाबेट जे इक्वल रखी ईंदो। तव्हांजी मर्ज़ी आहे, टी जे बराबरि रखोसि, एक्स जे बराबरि रखोसि, वाई जे, उहा तव्हां ते आहे। त पोइ उन खां बाद में हिन तरीक़े सां तव्हांखे एक्सप्रेशन मिली वेंदी, 2 ब्रेकेटूं अची वेंदियूं। हाणे उहो छो, हाणे ॾिसो न, हीअ असांखे माइनस
जेको 48 आहे या प्लस जो ॿियो को जेको टर्म अचे थो कांस्टेंट उनखे ख़तमु करिणो आहे न, उहो कीअं ख़तमु थींदो, उहो ईअं ई ख़तमु थींदो न अॻिते हली करे। पोइ तव्हां हुनखे सिंप्लीफाई कंदो त अॻिते हली करे हिन तरीक़े सां एक्सप्रेशन मिली वेंदी। ठीकु आहे ॿारो। उन खां बाद में छा थींदो अॻिते हली करे त वरी तव्हां उन्हनि जा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जुज़ा कढंदो। जुज़ा कढण खां बाद में हिन तरीक़े सां तव्हांखे अॻिते एक्सप्रेशन मिलंदी। वरी तव्हां हुते उहा वैल्यू पुट करे वेंदो जेका पोइ हिते असां टी जे बराबरि रखी वियासीं। ॾिसो हाणे हिते त फर्दर ही सॉल्व न थियो, पर अञा हिते कंहिं समय ईअं बि थींदो आहे हिते हीउ जेको फर्दर आहे उहो मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत सॉल्व थींदो आहे, पर हिन जा जुज़ा अॻिते न पिया निकिरनि। अॻिते निकिरनि हा त असां अञा कढूं हा। इन केस अगरि उहे निकिरनि था तव्हांखे फर्दर हिनखे सॉल्व करिणो पवंदो। अगरि मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत हिन जा जुज़ा नथा निकिरनि त पोइ आंसर लिखी सम खे एंड कंदो, अदरवाइज़ न। ठीकु आहे ॿारो। हाणे हिन जा जुज़ा नथा निकिरनि उनजे करे मूं हिनखे छॾे ॾिनो आहे, हिनखे लिखियो आहे आंसर। पर जेकॾहिं हिन जा जुज़ा निकिरनि हा त पोइ मां ईअं न लिखां हा, पोइ फर्दर हिन जा मां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जुज़ा कढां उहा मूंखे ख़बर आहे। विच जे टर्म खे असां टोड़ींदासीं अहिड़े तरीक़े सां जॾहिं हुनखे जोड़ कयूं त पोइ छा थिए, उहो मूंखे 5x मिले हा, ज़र्ब कयूं त -2x² मिले हा। ॾिसो हिते पॉसिबल आहे न आहे, हिन में बि पॉसिबल न आहे। अहिड़ो को टर्म न आहे मूं वटि त जंहिंखे मां जोड़ कयां त 5x मिले ऐं उन्हनि साॻियनि खे मां ज़र्ब कयां त मूंखे 12x² मिले। इन जे करे हिन सम खे असां हिते एंड कयो। ठीकु आहे ॿारो। हाणे ही रिमेनिंग जेके 3 पार्ट आहिनि उहे तव्हांखे पंहिंजो पाण सॉल्व करणा पवंदा, इन ई तरीक़े जा आहिनि। सही ॿारो। असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।